ما تشتهي أنفسكم ولكم فيها ما تدعون نزلا من غفور رحيم صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محبوبنا محمد وآله وأصحابه أجمعين। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, हर माह दिलबराबाद में इस्लामी महीने जो बियो आचर थींदो आहे, अॻिते बि इंशाअल्लाह इहो ई सिलसिलो जारी रहंदो। जीअं त गुज़िरियल महीने बारिश जे करे हाज़िरी थी न सघी हुई, वरी सुभाणे इंशाअल्लाह ताला सोने हबीब जे दरबार ॾे तैयारी आहे। इन करे मुंहिंजी दिलि चाहियो त तव्हां सॼणनि जी ज़ियारत कंदो वञा। उनजे करे ही पहिरियों आचर एमरजेंसी में तव्हांखे सॾायो त कुझु पंहिंजे पीरीअ जूं ॻाल्हियूं कयूं वञनि। जिंदगी ते को भरोसो न आहे। ऐं अॼु जी महफ़िल में आउं हिकु ख़ुसूसी गुज़ारिश पंहिंजी जमायत खे अर्ज़ करणु चाहींदुसि। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु शाल असां सभिनी खे सोने हबीब जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब करे, हबीबन जे ग़ुलामी में जियारे ऐं ग़ुलामी में मौत नसीब करे। अज़ीज़ानी गिरामी, अल्लाह जे पाक कलाम मंझां जेकी लफ़्ज़ हिन नाचीज़ तिलावत कया, रब्बे ज़ुल जलाल इरशाद फरमायो, इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह, बेशक उहे माण्हू जन चयो त असांजो रब अल्लाह हुआ। जन चयो असांजो रब अल्लाह हुआ। सुम्मस्तक़ामू, पोइ उन ते इस्तिक़ामत कयूं, साबित कदम रहिया, पैर पुख्ता करे बीठा। ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, इन्हनि माण्हुनि जे मथां जन चयो असांजो रब अल्लाह, पोइ उन ते छा कयूं? इस्तिक़ामत कयूं, मज़बूत रहिया। उन्हनि ते अल्लाह फरमाए थो त मलाइक नाज़िल थींदा, फ़रिश्ता उन्हनि जी मदद जे लाइ ईंदा। छो ईंदा? मलाइक छाजे लाइ ईंदा? अल्लाह तख़ाफ़ू, ओ अल्लाह अल्लाह चवण वारा, असां मलाइक तव्हां वटि आया आहियूं त तव्हां ढिज न कजो, ख़ौफ़ न कजो। वला तहज़नू, ऐं तव्हां ॾुखारा बि न थिजो। ए अल्लाह अल्लाह चवण वारो, तव्हां ख़ौफ़ बि न कयो ऐं तव्हां ॾुखारा बि न थियो। ऐं ॿुधो, व अबशिरू बिल जन्नह, ऐं तव्हांखे मुबारक आहे जन्नत जी। अल्लती कुंतुम तुअदून, उहा जन्नत जंहिंजो तव्हां सां वाइदो कयो वियो हो, उन जन्नत जी तव्हांखे मुबारक।
नहनु औलियाउकुम फिल हयात दुनिया। अल्लाह अल्लाह चवण वारो तव्हां अकेला न आहियो, असां फरिश्ता तव्हांजा दोस्त आहियूं। असां तव्हांजा दोस्त आहियूं। या खुदाई पैगाम अचे थो त रब्बुल आलमीन फरमाए थो बाना तव्हां गम न कयो, खौफ न कयो, मां रब तव्हांजो दोस्त आहियां। फिल हयात दुनिया, हिन दुनिया वारी जिंदगी जे अंदर, व फिल आखिर, रुगे हिते न पर हुते बि, नहनु औलियाउकुम, असां तव्हांजा दोस्त आहियूं, हिते बि ऐं हुते बि। सुभान अल्लाह। वलकुम फीहा मा तशतही अनफुसुकुम, ऐं उते तव्हांजे लाइ हर उहा शइ आहे जंहिंजो तव्हांजो जी ख्वाहिश कंदो, जीअं तव्हां चाहींदो ईअं थींदो, जीअं तव्हां चाहींदो तीअं थींदो। वलकुम मा तदउन, ऐं तव्हांजे लाइ हर उहा शइ आहे जेका तव्हांजे जीअ में ईंदी, जंहिंजी तव्हां तमन्ना कंदव, उहा हर शइ रब तव्हांजे लाइ तयार करे छॾी आहे। ऐं इहा शइ बख़्शणहार ऐं बाझा परवरदिगार जे तरफ़ां इनाम। सूरह फुस्सिलत आयत नंबर 30, 31, 32, 3 आयत। हामीम सजदा फुस्सिलत में सरबुआ बई नाला है। रब्बे कायनात उन्हनि बाननि सां मुखातिब आहे, उन्हनि बाननि खे अल्लाह जल्ल जलालहू जल्ल शानहू आथत ॾिनी आहे, दिल जाए ॾिनी आहे जेकी चवनि था अल्लाह। इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह, बेशक उहे माण्हू जन चयो त असांजो रब, छा चयूं रब? अल्लाह अल्लाह अल्लाह। जन चयो त असांजो रब अल्लाह। ऐं ॿुधो, जिते इस्म अल्लाह आयो आहे त चयूं रब्बुन अल्लाह सुम्म इस्तकाम। इस्म अल्लाह खां पोइ लफ़्ज़ आहे सुम्म इस्तकाम। अल्लाह अल्लाह चयूं, पोइ उन ते साबित कदम रहिया, पैर पुख्ता करे बीठा। छो? तफ़सीर दुर्र मंसूर जे अंदर इमाम सुयूती रिवायत आणे थो त अल्लाह अल्लाह चवण वारा घणा, पर उन ते साबित कदम रहण वारा थोड़ा हूंदा आहिनि। जॾहिं बानो अल्लाह जो नालो वठे थो, जॾहिं मालिक करीम जो नालो वठे थो, त हाण उन जे लाइ आज़माइश ऐं इम्तिहान जा रस्ता खुली पवनि था। अल्लाह अल्लाह चवण खां पोइ उन जे लाइ परखाउनि, इम्तिहाननि, ख्वारियुनि, मलामतुनि, मेहरनि, ताननि, फतवाउनि जा रस्ता खुली पवनि था। पंहिंजनि जे तरफ़ां, परावनि जे तरफ़ां, दोस्तनि जे तरफ़ां, दुश्मननि जे तरफ़ां, हर पासे ॾोहना मिलंदा, मेहरा मिलंदा, ख्वारी थींदी, मलामत थींदी। रब फरमाए थो, जन चयो अल्लाह, जन चयो अल्लाह, जन चयो अल्लाह, जन चयो अल्लाह। सुम्म इस्तकामू, अल्लाह अल्लाह चवण वारा पैर पुख्ता करे बि जान। तो ते हवाऊं लॻंदियूं, झोला ईंदा, लुड़ गिर्द गुबार उठंदा, कॾहिं उत्तर जी हवा लॻंदी, कॾहिं दक्षिण जी हवा लॻंदी, कॾहिं को वाचूड़ो ईंदो। वाचूड़ो ॾिठो अथव न? हीअं जो हर शइ खे घुमाईंदो, पर
उनमें कख पन्ना उॾामंदा आहिनि, इंसान न उॾामंदा आहिनि वाचूड़े में। इमाम आज़म अबू हनीफ़ो जेका सॼी दुनिया जेके इमाम मञे थी, हज़रत इमाम आज़म जो जनाज़ो जेल में जा निकितो। ॻाल्हि सम्झ में अचेव थी? इमाम आज़म जो जनाज़ो जेल में जा निकितो। ऐं जेके गिला कंदा हुआ हज़रत इमाम आज़म उन्हनि ॾे तोहफ़ा ॾियारी मोकिलींदो। पोइ माण्हुनि खे चवंदो हो त भा ही मूंसां अहिड़ी महिरबानी था कनि जो मुंहिंजा मुरीद बि अहिड़ी महिरबानी कोन कंदा, छो त पंहिंजा अमल पंहिंजूं नेकियूं मूंखे ॾियनि था, मुंहिंजा गुनाह वीचारा पाण खणनि। हा ॻाल्हि सम्झो। हज़रत इमाम अहमद बिन हंबल, हज़रत इमाम अहमद बिन हंबल के 5 साल कैद बा मुशक्कत ॾिनो। मसला ख़ल्क़े क़ुरान ते इमाम अहमद बिन हंबल जेको हंबली मज़हब जो इमाम आहे ऐं एॾो दर्जे जो बुज़ुर्ग हुयो जो हज़रत पीरान पीर महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी बि पीरन जो पीर दस्तगीर बि हंबली इमाम अहमद बिन हंबल जे मज़हब ते आहे। ऐं इमाम अहमद बिन हंबल जे मज़ार ते जेॾीमहिल हज़रत पीरान पीर दस्तगीर ईंदो हो त मज़ार मजा उथी उनजो इस्तक़बाल कंदो हुयो। इमाम अहमद बिन हंबल के कोड़ा पिया हणनि, 4 ॼणा नौकर कोड़न हणण ते बीठा हा, हिकिड़ो थकिजे त ॿियो हणे, ॿियो थकिजे टियों हणे। जो इमाम अहमद बिन हंबल गश थी बेहोश थी ज़मीन ते किरी पिया त उन्हनि खे बूटनि सां लताड़ियो। जेके वक़्त जा इमाम हुया उन्हनि सां मुखालफ़त थी। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह सैयद ताइफ़ औलियाए किराम जी जमात जो सरदार जेके दुनिया सॾे थी उनखे कुफ्र जी फतवा ॾिनी वई। जुनैद बगदादी खे हज़रत सैयदना बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह के काफिर मुल्हिद ऐं ज़िंदीक़ सॼो वियो। उन दौर जे मौलवियुनि हज़रत बायजीद बुस्तामी के काफिर सॼो, मुल्हिद सॼो हो, ज़िंदीक़ सॼो हो। पोइ अॼु ॾिसो उहे मुल्ला काॾे विया पर दुनिया में अॼु नालो रोशन आहे त बायजीद बुस्तामी जो रोशन। हज़रत इमाम मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह दुनिया जो वो कुतुब खानो कहिड़ो आहे जंहिंमें ग़ज़ाली जो नालो न हुजे, जंहिंमें ग़ज़ाली जो किताब न हुजे। उहो दुनिया जो आलिम कहिड़ो आहे जंहिंखे ग़ज़ाली जे नाले सां उन्स ऐं मोहब्बत न हुजे। पाण किताब लिखियो अथनि इहयाउल उलूमुद्दीन किताब लिखियो। अचे मौलवी बिगड़िया, अचे मौलवी कावड़िया त इहो जेको किताब इहयाउल उलूम लिखियो अथई इन में काफ़िर थी वियो। हज़रत सैयदना इमाम ग़ज़ाली खे कुफ्र जी फतवा लॻायो। इराक जो जेको मुफ्ती आज़म हुयो, बाबा वॾा वॾा नाला ॿुधी फुलजी न पइजो, फ़क़ीरनि जे रस्ते में वॾा वॾा पेर तिरकी पवंदा आहिनि, वॾा वॾा पेर तिरकी पवंदा आहिनि। हज़रत इमाम ग़ज़ाली जे लाइ इराक जो मुफ्ती आज़म कुफ्र जी फतवा ॾिनई ऐं चयईं त इहो इहयाउल उलूम जो जेको किताब आहे इहो जिते बि नुस्ख़ा विया आहिनि, कलमी नुस्ख़ा लिखबा हुया हथ सां, जेके बि नुस्ख़ा विया आहिनि इहे गॾु कयो, उन्हनि खे साड़ियो। जेको न साड़ींदो उन ते अल्लाह जी लानत। ऐं बाक़ाइदे तारीख़ हली हज़रत इमाम ग़ज़ाली जे ख़िलाफ़। बादशाह वक़्त खे पंहिंजे साथारी बणायो। पोइ बादशाह ऐलान कयो त ख़मीस जे ॾींहं ते ग़ज़ाली खे बाणियो ऐं इहो किताब गॾु कयो, इनखे ॿाहिरि साड़ियो। ख़मीस जो ॾींहुं मुक़ररु थियो। उन ख़मीस जंहिं ॾींहं ते किताब सड़े पियो, साड़ण जो ऐलान थियो, उन राति ते उहो इराक जो मुफ्ती जेको हुयो जे फतवा जारी कई हुई, राति जो सुतो पियो आहे त ख़्वाब में ॾिसे थो मदीने वारे मीर जी दरबार लॻी पई आहे। हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हज़रत इमाम मोहम्मद ग़ज़ाली वेठो आहे, गोॾा अदब जा खोड़ियूं, ऐं हुज़ूर जन जे हथ में हिकिड़ो किताब आहे। पाण वर्क वराइनि था, फरमाइनि था ग़ज़ाली ॾाढो भलो किताब लिखियो अथई।
ग़ज़ाली ॾाढो सुठो किताब लिखियो अथई, ग़ज़ाली ॾाढो सुठो किताब लिखियो अथई, ग़ज़ाली ॾाढो भलो किताब लिखियो अथई। अर्ज़ कई या रसूल अल्लाह तव्हां त पसंदि कयो आहे, सुभाणे मूंखे कोड़ा लॻंदा मुंहिंजो इहो किताब इयाल उलूम साड़ को। पाण फरमाए कंहिं फतवा ॾिनी आहे, चइसि इराक जो मुफ्ती आज़म उन पाण फरमायो त पेश कयो वञे उनखे। जेॾी महिल हिनखे आंदो अथनि हबीबन करीमन फरमायो त हिन मुल्ला खे 100 कोड़ा हणोसि। हबीबन जो हुकुम जो मिलियो अचे कोड़ा वसाइण शुरू कयूं, हिकिड़ो कोड़ो ॿियो टियों, जेॾी महिल 99 100 पूरो थियो, अख जो खुली त जिस्म ते उहे कोड़नि जा निशान बि ठहिया पिया हुया। फतवा त वापसि वरितई, पर जिंदगी भर उहे कोड़नि जा निशान पुठी तां न लथसि। जेॾी महिल मरी वियो उहो मुफ्ती, जेॾी महिल उनखे गसाल गुस्ल पे ॾिनो, कपड़ा बदन तां जेॾी महिल लाथईसि त पुठाड़नि जे मथां उहे कोड़नि जा निशान अॼु बि ठहिया पिया हुजनि। ऐं पोइ वक़्तु आयो उन इहया उलूम खे वक़्त जे बादशाह सोन जे पाणी सां लिखरायो। ॻाल्हि सम्झो था? हाँ, सोन जे पाणी सां उन किताब खे लिखरायो वियो। हज़रत शेख अहमद रफ़ाई रहमतुल्लाह अलैह, अल्लाह जो कामिल वली आहे, उन जे खिलाफ बाक़ायदे सां तहरीक हली, कुफ्र जी फतवा लॻायूं ऐं चयूं त मुल्हिद आहे, ज़िंदीक आहे, दज्जाल आहे, कज़ाब आहे। हेॾे वक़्त जो इमाम शेख अहमद रफ़ाई उहो मर्दा जो जेॾी महिल गुंबद ख़ज़रा ते आयो, मदीने शरीफ में पहुतो, महबूबन जे बारगाह अक़दस में आयो त अर्ज़ कई त या रसूल अल्लाह, ॻोठ हूंदो हुयुसि त हर राति ज़ियारत कराईंदा हुयो। मुंहिंजा महबूब अॼु त तव्हांजे तटे ते आयो आहियां या रसूल अल्लाह, अॼु त मूंखे हथ मुबारक ॾियो त मां मुसाफ़ो कयां। मज़ार अनवर मजा मुझे आका मदनी मुस्तफा जो हथ मुबारक ज़ाहिर थियो। हज़रत शेख अहमद रफ़ाई महबूब जे हथ सां हथ मिलायो आहे। एॾे मक़ाम वारो जवान मुस्तफा जी बारगाह में इहा रसाई, ऐं हिते मौलवियुनि उनखे सॼो दज्जाल आहे, कज़ाब आहे, मुल्हिद आहे, ज़िंदीक आहे, कुफ्र जी फतवा लॻायूं। हज़रत अबुल हसन शाज़ली रहमतुल्लाह अलैह, अबुल हसन शाज़ली जेको साहिब हिज़्बुल बहर, हिज़्बुल बहर हिकिड़ो वज़ीफ़नि जो किताब आहे, वो वज़ीफ़ो आहे जंहिंखे अॼु बि वॾा वॾा औलिया पढ़ंदा आहिनि। औलिया वक़्त जा कामिल वली हिज़्बुल बहर पढ़ंदा आहिनि, ऐं हिज़्बुल बहर जंहिंजे अमल में हुजे न, वात मां जेको लफ़्ज़ कढंदो तीअं थी पवंदो। उन हज़रत अबुल हसन शाज़ली रहमतुल्लाह अलैह खे कुफ्र जी फतवा ॾिनो। हाँ, उनखे कुफ्र जी फतवा ॾिनो। तव्हांजो बुज़ुर्ग खे एतिरो मजबूर कयूं जो पंहिंजो वतन छॾे इस्कंदरिया ॾे हलियो। जेॾी महिल इस्कंदरिया वञे पियो त इहे मुखालिफ़, इहे पुठारक किताबनि जी वधी अॻियां पहुची विया। सम्झो था? इस्कंदरिया जा बुज़ुर्ग पहुतो ई न हो, मुखालिफ़ अॻे पहुची विया। इहो चयो तो काफ़िर मुल्हिद ज़िंदगी खे हिते इस्कंदरिया में अचण न ॾिजो। हेॾो पंहिंजो वतन बि छॾे निकिता, होॾो बि उन्हनि अचण खां बंदिश करे छॾी। 7 सालनि ताईं दरिया में ॿेड़नि ते बुज़ुर्ग ज़िंदगी गुज़ारी। 7 साल ॿेड़नि जे मथां, न हेॾे वञणु ॾियनि न होॾे वञणु ॾियनि। ॻाल्हि सम्झ में अचेव थी? ॾिसो ही जेके उम्मत जा इमाम आहिनि, जेके अॻवान आहिनि, अॼु दुनिया जी इज़्ज़त ऐं अज़मत जे अॻियां गर्दन झुकाए थी। पीरान पीर दस्तगीर महबूब सुभानी, गौसे समदानी, कुतुब रब्बानी, शहबाज़ लामकानी, मुझो मुर्शिद यारही वारो पीर। हाँ, भला उन्हें के छॾियो मुल्हनि, पीरान पीर के मुल्हनि छॾियो, बिना हिकिड़े खे त छॾियो हा, के हिकिड़े खे त माफ़ कयो हा। पीरान पीर के खिलाफ 200 मौलवी कढिया, 200 मौलवी, 200 मौलवी कढिया, ऐं सवाल खणी हज़रत पीरान पीर सां मुनाज़रो करण आया। जेॾी महिल सोने दस्तगीर जे अॻियां आया, हाय हाय, गौसे आज़म जो जलाल जेॾी महिल आया तीअं काटा झुकाए वेठा, वात मजा लफ़्ज़ न पियो निकिरे।
हज़रत पीरान पीर फरमाया तो पुछो न जेके सवाल खणी आ पुछो न ॻाल्हाइण जहिड़ो जे गूंगा थी विया पोइ पीरान पीर फरमाया त ओ मौलवी तुंहिंजो नालो फलाणो आहे तुंहिंजा हे 10 सुवाल आहिनि उन्हनि जा जवाब हे मौलवी तुंहिंजो सुवाल हे आहिनि उन्हनि जा जवाब हे फलाणा मौलवी तुंहिंजा सुवाल हे आहिनि उन्हनि जा जवाब हे हाँ मुंहिंजा दोस्तो हज़रत अबुल हसन शाज़ली रहमतुल्लाह अलैह जामिया अल अज़हर मिस्र जे अंदर जेको पुराणो इल्म जो मर्कज़ आहे जॾहिं हज़रत अबुल हसन शाज़ली रहमतुल्लाह अलैह उते आया त आलिमनि में बहस पियो हले त अल्लाह जो क़ुर्ब ज़ाती आहे या मानवी आहे यानी रब जे पानो क़रीब थी थो वञे न गिराट हथ वेझो थिए थो अल्लाह ताला फरमाए थो मां उनजे वेझो थींदो आहियां इहो क़ुर्ब रूहानी आहे मानवी आहे या हिस्सी आहे त हज़रत अबुल हसन शाज़ली रहमतुल्लाह अलैह जो उते पहुता त माण्हुनि चयो मौलवियुनि चयो त हलो इन खां पुछूं त इहो छा थो चवे बुजुर्ग बाहे आलिम बाहे इन को पुछूं था हज़रत अबुल हसन शाज़ली रहमतुल्लाह अलैह खां पुछूं त साईं हीअ असांजो मसइलो आहे हिन जो जवाब ॾियो पाण फरमायूं त हिन जा 2 जवाब आहिनि हिकिड़ो इल्मी जवाब आहे ॿियो ज़ौक़ी जवाब आहे जेको चओ सो ॾियां चयोसीं अवल इल्मी जवाब पाण इल्मी जवाब ॾिनो आलिमनि जा अकुल दंग रहिजी चऊं त ही इल्म असां किताबनि में न पढ़ियो आहे जेको ही इल्म लुधनी आहे जेको तव्हां बयानु पाण फरमायो इहो इल्मी जवाब हुयो ॿियो ज़ौक़ वारो जवाब आहे हाणे जंहिंखे अल्लाह जो क़ुर्ब खपे मुंहिंजे हथ में हथ मिलाए त रब सां मिलाए छॾियां ॻाल्हि सम्झव अहिड़े मर्द खे बि कुफ्र जी फतवा ॾिनऊं इन अल्लाह जे बाने खे कुफ्र जी फतवा ॾिनऊं हज़रत दाता गंज बख्श अली हुजवेरी रहमतुल्लाह अलैह दाता साईं लाहौर वारो सखी हाँ जो लाहौर में आया अचे मुला मछरिया अचे मुला कावड़िया हत्ता के हजरत दाता गंज बख्श अली हुजवेरी रहमतुल्लाह अलैह जे खिलाफ तहरीक हलायो फतवा ॾिनऊं त इहो इस्लाम जे दायरे खां ई ख़ारिज आहे पोइ चयूं त जेको इन जी मस्जिद में निमाज़ पढ़ंदो उन जी निमाज़ न थींदी हज़रत पीरान पीर हाँ हज़रत सैयदना दाता गंज बख्श अली हुजवेरी रहमतुल्लाह अलैह फरमायो त अॼु जुम्मे जी निमाज़ जेको मुंहिंजी मस्जिद में पढ़े उनखे मक्के जो दीदार बैतुल्लाह जो लाहौर मां कराईंदुसि मुआफ़िक मुखालिफ़ मञण वारा न मञण वारा ॾिसूं त कीअं थी ज़ियारत काबे जी थिए मुखालिफ़नि चयो त इन जी मस्जिद में निमाज़ न थींदी छो त इन जो मस्जिद जो रुख काबे ॾे न आहे पाण फरमायूं काबो ॾिसणो आहे अचो मुंहिंजी मस्जिद में हज़रत इमाम रब्बानी जी मकतूबात में अॼु जेकॾहिं बाबा साईं मुंहिंजे मुर्शिद कामिल जे कुतबे में ख़यानत करे पंहिंजा लफ़्ज़ मिलाए फतवा कढी आहे मुल्लनि त इहा त इन्हनि जी पुराणी आदत आहे इमाम रब्बानी मुजद्दिद अल्फसानी जे कुतबे में ख़यानतूं करे उन जा उल्टा सीधा लफ़्ज़ मिलाए करे हज़रत इमाम रब्बानी जे ख़िलाफ़ मौलवियुनि कुफ्र जी फतवा कढी हुई एसी ताईं जो इमाम रब्बानी के वक्त जे बादशाह वटि शिकायत कयूं इमाम रब्बानी के गवालियार जे किले में कैद करायो कहिड़ो वली आहे मूंखे ॿुधायो ज़बान बंदि कई आहे शाह वलीउल्लाह मौजूद फारसी में क़ुरान जो तर्जुमो कयो फारसी में क़ुरान जो हज़रत पीर मिठा मौलवी लोग कुफ्र दी अणपढ़ियो कावड़बो आहे त गार ॾींदो आहे मौलवी कावड़बो आहे त कुफ्र ऐं शिरक जी फतवा ॾींदो आहे ॻाल्हि सम्झव न सो हज़रत शाह वलीउल्लाह के खिलाफ फतवाऊं जारी कयूं मुंहिंजा दोस्तो हज़रत मौलाना शाह अहमद रज़ा खान बरेलवी रहमतुल्लाह इमाम अहले सुन्नत हज़रत शाह अहमद रज़ा खान बरेलवी रहमतुल्लाह अलैह 500 मौलवी हिंदुस्तान जा गॾिया वहाबी न हुया अहले हदीस न हुया
पंहिंजा या रसूल अल्लाह चवण वारा 200 मौलवी हज़रत आला हज़रत जे ख़िलाफ़ 200 मौलवियुनि फतवा जारी कई। अॼु मूंखे ॿुधायो त उहे फतवाउनि वारा मौलवी काॾे विया, नालो त अॼु वरी आला हज़रत जो अॼु दुनिया जे 52 यूनिवर्सिटियुनि जे अंदरि दुनिया जे 52 यूनिवर्सिटियुनि जे अंदरि इमाम अहमद रज़ा जी चेयर क़ाइम थी आहे। हुनजी इल्म खे, हुनजी फ़क़ाहत ऐं सिकाहत खे अॼु दुनिया मञे थी। उहे 200 मौलवी काॾे विया जन अल्लाह जे प्यारे जे ख़िलाफ़ फतवा कढी हुई। मुंहिंजा उस्ताद मोहतरम जे वटि मां हदीस पढ़ियो आहियां, अल्लामा सैयद अहमद ओवैसी रहमतुल्लाह अलैह, हाणे काज़ो विसाल फरमायो अथनि, हज़रत ओवैसी रहमतुल्लाह अलैह जन जे ख़िलाफ़ पंहिंजे या रसूल अल्लाह चवण वारनि मौलवियुनि फतवा कढी। वरी अहिड़ी फतवा जो उहा फतवा कढी वरी फ्रेमनि में बंदि करे सभिनी सुन्नियुनि जे मस्जिदुनि में लॻाए छॾियो। ॻाल्हि सम्झो था बाबा, इहा सुलह खां वठी इन्हनि माण्हुनि खे आदत आहे। समझो था, ये फतवाबाज़ी हलंदी रहंदी, मुखालफतूं कंदा रहंदा। असां पंहिंजे पीर जो दर न छॾियो आहे, न छॾींदासीं। मुखालफत कंदा रहंदा। ही सिर, ही शान, ही पंहिंजा बच्चा सोने राबर फैसलाबादी जे नाले ता कुर्बान। ॿुधो, सोचे समझी जवाब जो। तव्हां 20 साल मां तव्हांजे मथां ख़िदमत कई आहे, 20 साल तबलीग कई आहे। मां जेकॾहिं तव्हांखे चवां त मुंहिंजे हुकुम ते केरु सिर ॾींदो, तव्हां में आहे को सिर ॾियण वारो? उथी बीहो, उथी बीहो। जज़ाकुमुल्लाह खैरा, जज़ाकुमुल्लाह खैरा, जज़ाकुमुल्लाह खैरा, जज़ाकुमुल्लाह खैरा। अल्लाह तव्हांखे शादाबाद कंदो। हाणे मां तव्हांखे हिकु ॻाल्हि जो मुतालबो कयां थो। मां तव्हांखां सिर नथो घुरां, अल्लाह तव्हांजो सिर तव्हांखे बख़्शे ॾे, तव्हांजा बच्चा तव्हांखे बख़्शे ॾे। रब तव्हांजे इज़त में, माल में, दीन में, रिज़्क़ में बरकतूं अता फरमाए। रब कंदो शल मदीने वारे जी कचहरी में हूंदो। अल्लाह तव्हांखे शादाबाद कंदो। रब शल तव्हांखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो। बसि हिकिड़ो मुतालबो तव्हांखां मां कयां थो। मुंहिंजो मुतालबो इहो आहे त कंहिं बि मुखालिफ़ खे जवाब ॾियणो नाहे। जेकॾहिं मूंखे गारियूं था ॾियनि, मूंखे फतवा ॾिनी अथनि, तव्हां सभु शाहिद हुजो, मूं उन्हनि खे बख़्शे छॾियो। दुनिया में बख़्शे छॾियो, आख़िरत में बख़्शे छॾियो। मूंखे जेको ॻाल्हायो अथनि, जेको घटि वधि ॻाल्हायो अथनि, करूंडी वारी तकरीर मूं ॿुधी आहे, जेको मूंखे ॻाल्हायो अथनि मां उन्हनि खे बख़्शे छॾियो। दुनिया में बि आख़िरत में बि। ला तस्रीब अलैकुमुल यौम, मुंहिंजी का बि कावड़ कोन्हे। मूं उन्हनि खे बख़्शे छॾियो। मां तव्हां मुरीदनि खां, पंहिंजे अक़ीदतमंदनि खां, पंहिंजे मोहबत वारनि खां मुतालबो कयां थो त तव्हांखे जवाब कंहिंखे नाहे ॾियणो। बसि हिकिड़ो कमु कयो, अहिड़े मुखालिफ़ जे जलसे में तव्हांखे नाहे वञणो। न वञो जलसे में। पंहिंजो जलसो असांजे लाइ काफ़ी आहे, पंहिंजे पीर जी तकरीर काफ़ी आहे असांजे लाइ। बाक़ी अहले सुन्नत जा उलमा जा जलसा उन्हनि खां मां तव्हांखे मना नथो कयां। जेकी असांजा अहले सुन्नत जा आलिम आहिनि उन जे जलसनि मां मना नथो कयां। बाक़ी जेको मुखालिफ़ आहे उन जे जलसे में वञण जी तव्हांखे इजाज़त न आहे। बसि ऐं वरंदी नाहे ॾियणी, जवाब नाहे ॾियणो। मां पंहिंजे फ़क़ीरनि खे बि अर्ज़ु कयां, मां पंहिंजे जमात जे मुबल्लिगनि खे बि अर्ज़ु कयां। वाइज़ में, तकरीरुनि में बि इहा ॻाल्हि नाहे तव्हांखे करणी। मूं अॼु वज़ाहत सां इन जे करे तव्हांजे ज़हननि खे साफ़ कयो, न त मुंहिंजी बि दिलि न चवंदी आहे इन मौज़ू ते ॻाल्हाइण ते। बस जेको दिलि जो सूर दिलि में खोले ॿुधाइबो छा। सम्झो था? तंहिंजे करे मूं वज़ाहत अॼु तव्हांजे साम्हूं करे छॾी आहे। ऐं बार बार इन शइ जो मां तव्हां खां वरी मुतालबो न कंदुसि।
बस एकड़ो भेरो तवा या गाल ज़हन में रखी छजो ए मुजी आ केस जो जो प्रिंस मूवी वारो भरे तो पियो या केस भी तवा पंजे कोर्स में शामिल करे छजो जमायत करमिया जे कोर्स में जो की केस शामिल हुजे समझो था तवा के जवाब ना है देणो जेके मुबल्लिग आहिनि वाइज़ वारा तकरीरन वारा उन्हनि के मुबल्लिगन के मन तो कया छडे दियो तवा जे लाए बस ये कयो जो तवा पंजे मुर्शिद जा फजाइल भली बयान कयो पंजे मुर्शिद जो करामतू बयान कयो भला कंहिंखे घटि वधि ॻाल्हाइण कंहिंखे गार ॾियण फ़ाइदो कहिड़ो आहे असां के पंजे पीर जी तारीफ़ ही काफ़ी है असां उहो कम कयूं जंहिंमें असांखे अजर बि मिले सवाब भी मिले महबूब जी तारीफ़ कयो मुझे लजपाल मदीने वाले मीर जी वाखाण कयो हुजूर जो नातू पढ़ो मुझो हियां ठरंदो तो समझो था त असां मुखालफन के ॻाल्हाईंदासीं साईं जन ख़ुशि थींदा मां इन ॻाल्हि में ख़ुशि न आहियां मां इन ॻाल्हि में ख़ुशि न आहियां मुझे मुखालफन के मां दुआऊं ॾींदो आहियां अज भी ॾियां तो सुभाणे मदीने वेंदुसि इंशाअल्लाह उते भी ॾींदुसि समझो था सो इन जे लाइ मां तव्हांखे इहा गुज़ारिश कयां थो त केर बि तव्हांखे अहिड़ो को मैसेज मिले डिलीट करे छॾियो अॻिते हुनखे फॉरवर्ड न कयो को तव्हांखे अहिड़ी केस ॿुधाए तव्हां केस वठी भञी भोरे छॾियो नाहे ॿुधणी को तव्हांखे ॻाल्हाए थो तव्हां उनजी ॻाल्हि न ॿुधो जेकॾहिं को फतवा ॾिए थो किताब खणी ॾेखारे थो चओसि यार मुंहिंजे लाइ दिलबर साईं जा किताब ई काफ़ी आहे मां उन्हनि मूं ई वांदो कोन आहियां जेको वरी तुंहिंजो किताब पढ़ा हर महीने में ॿ किताब था अचनि उन्हनि मूं ई वांदा कोन आहियूं त तुंहिंजो किताब किथे पढ़ समझो था सो इंशाअल्लाह ताला मां तो मदीने वाले साईं के वञी हाणे अर्ज़ कयां तो मूंखे कोटा जी 1000 किताबनि जी समझो था मुंहिंजा पहिरीं प्यारा त मुखालफन के छॾियो पंहिंजे हाल ते ऐं तव्हां महबूब जे दर जी ग़ुलामी कयो महबूब जे सुन्नत जो इत्तबा कयो ऐं दिलियूं सोढ़ियूं न कयो मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा हा मुंहिंजा सुहिणा रहबर फज़लाबादी रब जूं किरोड़े रहमतूं वसन सदन दरबार ते किरोड़े रहमतूं वसन सदन मज़ार जे मथां पाण फरमाईंदा हा त फ़कीरो दुबे जो पाणी न बणिजो पंहिंजूं दिलियूं दरिया कयो दरिया हूंदा न दरिया वहंदो पियो समझो था उन में किन गिलादत बि पइजी वञे पर दरिया जो पाणी पाक आहे पियो वहंदो दुबे जे पाणी में नंढड़ो भितरड़ो उछलायो त मेरो थी पवंदो पाण फरमाईंदा त पंहिंजूं दिलियूं दरिया बणायो दुबे जा पाणी न बणो हाल समझो न हाँ ओ दिलड़ी दिनम जा तोखे या वापस वरण जी नाए दिलड़ी दिनम जा तोखे साईं दिलड़ी दिनम जा तोखे या वापस वरण जी नाए सिर जो कयो मुसौदो हाजत कुछण जी नाए सवे दुनिया में सोड़ा बेहद हुस्न वारा सवे दुनिया में सोड़ा बेहद हुस्न वारा तो साम जाल के सिर्फ में बीहण जी नाए तो साम जाल के सिर जो कयो मुसौदो हाजत कुछण जी नाहे दिलड़ी दिनम जा तोखे साईं दिलड़ी दिनम जा तोखे या वापस वरण जी नाहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह दिल पंहिंजे महबूब जे हवाले सुभान अल्लाह मुंहिंजा किबला मुर्शिद करीम अल्लाह साईं जो किरोड़े रहमतूं संदन दरबार पाण फरमाए हिकिड़ी रात
दुरूद पढ़ा पियो पर हिकिड़े इश्क जी मोहब्बत जी कैफ़ियत हुजे ऐं दिल पई चवे त जेकर अॼु महबूब जो दीदार थिए। पाण फरमाए रोआं बि पियो ऐं सॾड़ा पियो कयां, ईअं रोंदे 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 बसि अखि लॻी वई। पाण फरमायूं जीअं अखि लॻी त उहो ई मंज़र पियो ॾिसां ॼण रोआं थो पियो ऐं सॾड़ा पियो थो कयां। ईअं पाण फरमायूं ईअं हलियो आहियां, ॿ टे विखूं त ॾिसां थो ॼण मस्जिद नबवी शरीफ़ में। पाण फरमायूं जेॾीमहिल मस्जिद नबवी शरीफ़ में आयो आहियां, मवाज शरीफ़ जे साम्हूं पहुतो आहियां। पाण फरमायूं उते बि मां ईअं थो चवां, या रसूल अल्लाह मूंखे ख़ैरात ॾियो, या रसूल अल्लाह मूंखे ख़ैरात ॾियो, या रसूल अल्लाह मूंखे ख़ैरात ॾियो। पाण फरमायूं त मां ईअं अर्ज़ु पियो थो कयां, ओचितो ॾिसां थो त मवाज शरीफ़ जो साम्हूं हिकिड़ो दरवाज़ो मुबारक खुलियो आहे ऐं मुंहिंजा महबूब सुहिणा पाक तशरीफ़ फरमा थिया। पाण फरमायूं ईअं पियो ॾिसां त हीअ महबूबनि जी पेशानी मुबारक ईअं रोशन हुई जीअं को चोॾहीं जो चंड चमकंदो। पोइ मूंखे ॾिसी ऐं महबूब मुस्कुराया। पोइ मूंखे फरमाइनि था त मियां इलाही बख़्श, असां को जो घुरो था त कहिड़ी सूरत में घुरो था? मियां इलाही बख़्श, असां को जो घुरो था त कहिड़ी सूरत में घुरो था? मूं अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह, तव्हांजी हदीस असां ताईं पहुती आहे, तव्हां फरमायो आहे त इन्नमा अना क़ासिमुन वल्लाहु योती, अल्लाह ॾींदो आहे ऐं मां मुहम्मद करीम वंडींदो आहियां। या रसूल अल्लाह, तव्हां वंडींदड़ आहियो, तॾहिं असां तव्हां को घुरूं था त उहे रब जी रहमत जी ख़ैरात असांखे बि वंड ॾियो। मदीने वारा अमीर मुस्कुराया आहिनि, फरमाइनि था तव्हांखे बि वंड मिलंदो, तव्हांजे पोयर खे बि वंड मिलंदो। ही उन सोने नबी जो वंड आहे, ही दिलबर आबाद मदीने वारे मीर जो वंड आहे, ही फज़लाबाद मुस्तफा करीम जो वंड आहे, करमपुर शरीफ मुंहिंजे मदीने वारे ताजदार जो वंड आहे, साले आबाद मुझे दिलबर नबी जो वंडो आ, या वंड जी रही आ। पोइ मुंहिंजा दोस्तो वठण वारा वठन पिया, झोलियूं भरण वारा झोलियूं भरन पिया। वंड मुंहिंजे मदीने वारे मीर जो अॼु बि वंड।